मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 16 सबक 14 हिस्सो ॿियो बाहिमी उपादन म्यूचुअल इंडक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्ला ॿाहिरि। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बाहिमी उपादन यानी म्यूचुअल इंडक्शन। प्यारा ॿारो, जीअं त हिन खां पहिरें वारे पार्ट में असां म्यूचुअल इंडक्शन जा सिख्या जा मक़सद ऐं वाई वी स्टडी दिस असां पढ़ी चुका आहियूं। सो हिन लेक्चर में मां हिननि खे जेको आहे त वधीक डिस्कस न कंदुमि। सो असां डायरेक्ट जेको आहे त पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलंदासीं। प्यारा ॿारो, जीअं त असां म्यूचुअल इंडक्शन खे पोएं लेक्चर में डिस्कस कयोसीं त उन में असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त प्राइमरी कॉइल जेको आहे त कहिड़ो हूंदो आहे, सेकेंडरी कॉइल कहिड़ो हूंदो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां जेको आहे त असांजो हिन सेकेंडरी कॉइल में इंड्यूस्ड ईएमएफ थिए थो ऐं उन जे लाइ जेको आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। त इहा सभु कुझु जेको आहे त असां हिते डिस्कस करे चुका आहियूं ऐं उन खां बाद में असां इहा बि शइ जेको आहे त सम्झीसीं त कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उन ते असांजो जेको इंड्यूस्ड ईएमएफ आहे सेकेंडरी कॉइल जो उहो असरअंदाज़ थिए थो। यानी कहिड़ी शइ असां चेंज कंदासीं त उन जी चेंज करण सां असांजो जेको ईएमएफ ठहंदो हिन सेकेंडरी कॉइल में उन ते उहा शइ असरअंदाज़ थींदी। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ इहा बि मां तव्हांखे शइ सम्झाई त कहिड़े नमूने सां जेको आहे त असां करंट खे जेको आहे त कंट्रोल कंदासीं। ठीकु आहे, यानी उनखे असां चेंज कयूं था। जेकॾहिं तव्हां म्यूचुअल इंडक्शन जो पहिरियों लेक्चर न आहे ॾिठो त महिरबानी करे पहिरियों तव्हां जेको आहे त पार्ट 1 जेको आहे त ॾिसो, पोइ हिन पार्ट 2 ते अचो। ठीकु आहे। तो लास्ट में असां जेको आहे त इहा ॻाल्हि सम्झीसीं त जेका असांजी इंडक्टेंस थींदी आहे उहा छा हूंदी आहे, उहा हिन ॿिनि कॉइल्स जी जेको आहे त पाण में हिकिड़ी प्रॉपर्टी हूंदी आहे जंहिंजे थ्रू असां जेको आहे त हिकु कॉइल में जॾहिं करंट चेंज था कयूं त उन जे करे जेको आहे त असांजे सेकेंड कॉइल में ईएमएफ जेको आहे त इंड्यूस थिए थो। ऐं उन खां बाद में हाणे असां हलंदासीं त हीअ जेको असांजी जेको आहे त म्यूचुअल इंडक्टेंस आहे उहो उन जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो असां कहिड़े नमूने सां फाइंड करे सघूं था। ठीकु आहे। तो हींअर जेको आहे त असां इहा शइ ट्राए कंदासीं या सम्झंदासीं त कहिड़े नमूने सां असां जेको आहे त म्यूचुअल इंडक्टेंस जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो असां कैलकुलेट करे सघूं था। ॾिसो, हीअ असां जेको आहे त फार्मूलो ठाहियो होसीं। हाणे इन फार्मूले खे ई असां जेको आहे त रीअरेंज कंदासीं ऐं रीअरेंज करण सां असांखे जेको आहे त म्यूचुअल इंडक्टेंस जो फार्मूलो मिली वेंदो ऐं उन जे तहत जेको आहे त असां मैग्नीट्यूड बि मालूम कंदासीं। ठीकु आहे। हाणे हिते असांखे छा करिणो, हिते असांखे मालूम करिणो आहे म्यूचुअल इंडक्टेंस। हाणे इनखे असां हिते जेको आहे सब्जेक्ट बणाईंदासीं। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिते ॾिसंदव त हीअ जेको टर्म आहे असांजो करंट इन प्राइमरी कॉइल डिवाइड बाय टाइम, इहो हिते हिन म्यूचुअल इंडक्टेंस सां मल्टीप्लाई में आहे। ठीकु आहे। हाणे असां हिनखे जेको आहे त छा कंदासीं, बाय क्रॉस मल्टीप्लाई कंदासीं त हीअ हिते मल्टीप्लाई में आहे त हेॾे अची करे डिवाइड में हली वेंदो। ठीकु आहे। तो हिनखे असां अहिड़े तरीक़े सां जेको आहे त लिखी सघूं था। हाणे मथां छा थियो, मथां जेको टर्म आयो उहो आयो असांजो जेको आहे त इंड्यूस ईएमएफ इन सेकेंडरी कॉइल डिवाइड बाय करंट चेंज इन प्राइमरी कॉइल विथ रिस्पेक्ट टू टाइम। तो प्यारा ॿारो, हीअ फार्मूलो असांखे मिलियो म्यूचुअल इंडक्टेंस जे मैग्नीट्यूड खे मालूम करण जे लाइ। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में असां छा कंदासीं, हिन म्यूचुअल इंडक्टेंस जो असांखे जेको आहे त यूनिट बि मालूम करिणो आहे। त इन जो एसआई यूनिट असां कहिड़े नमूने सां मालूम करे सघूं था। जीअं त असांखे ख़बर आहे त जेको इंड्यूस्ड ईएमएफ हूंदो आहे इन जो जेको यूनिट हूंदो आहे उहो हूंदो आहे वोल्ट। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में करंट जो जेको यूनिट आहे उहो एम्पियर आहे ऐं टाइम जो जेको यूनिट आहे उहो सेकंड आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे हिननि सभिनी जा यूनिट्स जेको आहे असां हिते रखंदासीं। ठीकु आहे। हाणे जीअं त इंड्यूस्ड ईएमएफ जो यूनिट वोल्ट ऐं करंट जो एम्पियर ऐं टाइम जो सेकंड रखियो अथई। ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड हिते डिवाइड में आहे, हेॾे खणी वेंदासीं त हीउ मल्टीप्लाई में थी वेंदो, यानी हीउ थींदो असांजो जेको आहे त वोल्ट इंटू सेकंड डिवाइड बाय एम्पियर। ठीकु आहे। हाणे वोल्ट इंटू सेकंड डिवाइड बाय एम्पियर जेको आहे इहो बराबरि थींदो आहे हेनरी जे। तो प्यारा वार, जेकॾहिं असां हेनरी खे एक्सप्लेन कयूं त हेनरी बेसिकली आहे छा, हिनखे असां डिफाइन कुझु हिन तरीक़े सां करे सघंदासीं त असां प्राइमरी कॉइल में 1 एम्पियर करंट फ्लो करायूं 1 सेकंड जे अंदरि ऐं उहो जेको करंट आहे उहो जेको आहे त ईएमएफ इंड्यूस करे सेकेंडरी कॉइल में 1 वोल्ट। ठीकु आहे। इनखे असां जेको आहे त हेनरी चवंदासीं। तो इनखे असां हिते कहिड़े नमूने सां लिखंदासीं, जेकॾहिं कोई बि असांखां पुछा करे त इन जे लाइ असां हीअं लिखी सघूं था त म्यूचुअल इंडक्टेंस इज़ 1 हेनरी इफ
current changing in the primary coil at the rate of 1 ampere per second induces an EMF of 1 volt in the secondary coil. ये तो मां तव्हांखे ॿुधायो त 1 हेनरी छा जे बराबरि आहे जॾहिं असां प्राइमरी कॉइल में 1 एम्पियर करंट 1 सेकंड जे हिसाब सां छॾींदासीं या चेंज कंदासीं त उन जे बदिले में उन जे नतीजे में सेकंडरी कॉइल में असांखे 1 EMF 1 वोल्ट जो EMF असांखे मिलंदो. सो ही हुयो असांजो जेको आहे त हेनरी. सो प्यारा ॿारो हाणे असां ॾिसंदासीं त फैक्टर इफेक्टिंग म्यूचुअल इंडक्टेंस यानी म्यूचुअल इंडक्टेंस ते कहिड़ा फैक्टर जेको आहे त अफेक्ट करनि था. ठीकु आहे. हाणे सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त सभ खां पहिरीं जेको फैक्टर म्यूचुअल इंडक्टेंस ते इफेक्ट करे थो उहो आहे नंबर ऑफ टर्न्स. यानी जेतिरा नंबर ऑफ टर्न्स हूंदा ओतिरो जेको आहे त असांखे इंड्यूस्ड EMF मिलंदो यानी ईअं खणी चऊं त म्यूचुअल इंडक्टेंस बि असांखे मिलंदो. ठीकु आहे. उन खां बाद में सेकंड जेको टर्म आहे उहो आहे वरी डिस्टेंस बिटवीन द कॉइल. हाणे ॾिसो त असां वटि ॿ कॉइल आहिनि, हिकु प्राइमरी कॉइल आहे, ॿियो असां वटि सेकंडरी कॉइल आहे. हाणे जेतिरो उन्हनि जे विच में असां मुफ़ासिलो वधाईंदा वेंदासीं जेका फ्लक्स आहे उहा असांजी चेंज थियण में जेको आहे टाइम वठंदी यानी डिस्टेंस वधी वेंदो. असांजी जेको आहे फ्लक्स जेका आहे या जेको आहे त मैग्नेटिक फोर्स ऑफ लाइन्स आहिनि उहे सेकंडरी कॉइल ताईं न पहुची सघंदियूं. यानी इन जो मतिलबु इहो थियो त जेतिरो असांजो डिस्टेंस घटि हूंदो ॿिनि कॉइल्स जे विच में ओतिरो असांखे म्यूचुअल इंडक्टेंस वधीक मिलंदो, ओतिरो असांखे EMF वधीक मिलंदो, ओतिरो असांखे आउटपुट वधीक मिलंदो. ठीकु आहे. त अहिड़े नमूने सां जेको आहे त असां वटि सेकंड फैक्टर जेको आहे त इहो मिलियो त डिस्टेंस बिटवीन द कॉइल्स. ठीकु आहे. ऐं थर्ड जेको असां वटि फैक्टर आहे उहो आहे वरी कोर मटीरियल. ठीकु आहे. ऐं उन खां बाद में फोर्थ जेको असां वटि फैक्टर आहे उहा वरी साइज़ एंड शेप ऑफ द कॉइल्स. ठीकु आहे प्यारा ॿारो. उन खां बाद में हाणे असां जेको आहे त एप्लीकेशन ऑफ म्यूचुअल इंडक्शन खे ॾिसंदासीं त इन जूं एप्लीकेशन्स जेको आहे किथे किथे जेको आहे त यूज़ थियनि थियूं असांजी रियल लाइफ में. ठीकु आहे. हाणे सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त म्यूचुअल इंडक्शन जेको आहे उहो असांजे ट्रांसफार्मरनि में यूज़ थींदो आहे. ठीकु आहे. ट्रांसफार्मर जेको वर्क कंदो आहे प्यारा ॿारो उहो बि म्यूचुअल इंडक्शन जे प्रिंसिपल ते ई वर्क कंदो आहे. हाणे ट्रांसफार्मर जो कमु बेसिकली छा हूंदो आहे उहो हूंदो आहे वोल्टेज खे इंक्रीज़ करणु या डिक्रीज़ करणु. इन जो मतिलबु इहो थियो त जेका वोल्टेज ट्रांसफार्मर में इंक्रीज़ थिए थी या डिक्रीज़ थिए थी उहा कंहिंजे बुनियाद ते थिए थी, उहा थिए थी म्यूचुअल इंडक्शन जे बुनियाद ते. ठीकु आहे. उन खां बाद में सेकंड जेका एप्लीकेशन आहे उहा आहे असांजी वायरलेस चार्जिंग. ठीकु आहे. तो प्यारा ॿारो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त जेके असांजा डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि में जेको आहे त हीउ वायरलेस चार्जिंग जो जेको सेटअप आहे यानी रुझान आहे उहो वधंदो थो वञे. ठीकु आहे. तो प्यारा ॿारो अॼुकल्ह जेकॾहिं असां ॾिसूं त वायरलेस चार्जिंग जो जेको रुझान आहे उहो वधंदो थो वञे. जीअं तव्हांजी एप्पल फ़ोन्स आहिनि या उन खां पोइ सैमसंग फ़ोन्स आहिनि या तव्हांजो हवावे फ़ोन्स आहिनि. इहे जेके मोबाइल फ़ोनियूं आहिनि इन्हनि में जेको आहे त असां वटि इहा नई टेक्नोलॉजी अचे थी वायरलेस चार्जिंग जी. ठीकु आहे. जेके असांजा डेवलप कंट्रीज़ आहिनि उन्हनि में जेको आहे त जॻह जॻह ते हिन क़िस्म जा जेके आहिनि त पोर्ट्स लॻियल आहिनि, तव्हांखे चार्जर खणण जी ज़रूरत ई न आहे. ठीकु आहे. हाणे हीअ जेका मोबाइल चार्ज थिए थी प्यारा ॿारो इन में हीउ जेको असांजो पोर्ट लॻियल आहे इहो बि जेको आहे त एनर्जी ट्रांसफर करे थो थ्रू म्यूचुअल इंडक्शन जे. ठीकु आहे. जीअं त ऑलरेडी असां जेको आहे त डिस्कस कयोसीं असां वटि प्राइमरी कॉइल ऐं सेकंडरी कॉइल आहे त हिन में बि इहो ई जेको आहे त इंटरनल सेटअप थियल हूंदो आहे. हिकिड़ो असांजो प्राइमरी कॉइल हूंदो आहे, हिकिड़ो सेकंडरी कॉइल हूंदो आहे ऐं उन खां पोइ वायरलेस जेको आहे त चार्जिंग थी वेंदी आहे. ठीकु आहे. यानी वायरलेस चार्जिंग बि जेका आहे त उहा असांजी इन प्रिंसिपल ते कमु करे थी. उन खां बाद में थर्ड जेका असांजी एप्लीकेशन आहे उहा आहे वरी इंडक्शन कुकर्स. ठीकु आहे. हाणे इहे ॾिसो त असां वटि जेके चुल्हा आहिनि प्यारा ॿार उहे टिनि क़िस्मनि जा आहिनि. हिकिड़ो त आम जीअं ॻोठाणा चुल्हा हूंदा आहिनि त उन्हनि में असां जेको आहे त काठियूं विझी करे बाहि ॿारींदा आहियूं. ठीकु आहे. हिकिड़ो वरी ॿियो चुल्हो हूंदो आहे जंहिंखे असां गैस जो चुल्हो चवंदा आहियूं. ठीकु आहे. उन में वरी असां गैस ॾींदा आहियूं, वरी बाहि ॿरंदी आहे, असां कुकिंग वग़ैरह कंदा आहियूं. हिन वक़्तु वरी जेको आहे त माना टे क़िस्म जो चुल्हो बि अची वियो आहे. हाणे इन में न असांखे जेको आहे त कंहिं काठियुनि जी ज़रूरत पवंदी, न ई वरी कंहिं गैस जी ज़रूरत आहे. जेकॾहिं तव्हां वटि बिजली आहे त तव्हां आसानीअ सां पंहिंजो जेको आहे त खाधो पचाए सघो था. पोइ हिन में बरसाति वारी मौसम आहे, उन खां बाद में गैस आहे या न आहे, तव्हां वटि काठियूं आहिनि या न आहिनि, माना तमामु हिकिड़ो ईज़ी मामिलो थी वेंदो. ठीकु आहे. उहो बि पाकिस्तान में जेकॾहिं ॾिसूं त असां वटि जेको गैस आहे उहो बि वक़्त ते अचे थो ऐं बेसिकली वक़्त ते कॾहिं अचे थो, कॾहिं अचे बि कान थो. त अहिड़े नमूने सां हीउ जेको असांजो इंडक्शन कुकर आहे यानी हीउ आमतौर ते ईअं चऊं त असां वटि जेको हीउ इलेक्ट्रिक चुल्हो आहे इहो बि जेको आहे त माना म्यूचुअल इंडक्शन जे प्रिंसिपल ते ई कमु कंदो आहे. ठीकु आहे. उन खां बाद में लास्ट जेका एप्लीकेशन आहे प्यारा ॿारो उहा आहे वरी इलेक्ट्रिकल मयरिंग इंस्ट्रूमेंट्स. हाणे अक्सर तव्हां
ॾिठो हूंदो जेके जेको आहे त इलेक्ट्रीशियन्स आहिनि, इलेक्ट्रिक मैन्स आहिनि, उहे जेको आहे त उन्हनि वटि जेके इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि, इलेक्ट्रिकल डिवाइसिस हूंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, वोल्टेज कॾहिं चेक कंदा आहिनि, कॾहिं जेको आहे त एम्पियर चेक कंदा आहिनि, कॾहिं को फॉल्ट चेक कंदा आहिनि, त उन्हनि वटि कुझु हिन क़िस्म जा डिवाइसिस मौजूदु हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे उहे जेके डिवाइस हूंदा आहिनि प्यारा ॿारो, उहे बि जेको आहे त माना म्यूचुअल इंडक्शन जे प्रिंसिपल ते ई कमु कंदा आहिनि। ठीकु आहे। सो इहे हुयूं जेको आहे त एप्लीकेशन्स म्यूचुअल इंडक्शन जूं। त प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।